अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हथ ऐं गुल मेहंदी ड्रामे जे बारे में। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हथ ऐं गुल मेहंदी ड्रामे जी आख़िर स्टोरी छा आहे, यानी हिन ड्रामे जी कहाणी कहिड़े हिसाब जी आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि हिन वीडियो में। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हीउ जेको ड्रामो आहे हथ ऐं गुल मेहंदी KTN चैनल जे लाइ तयारु थी रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे में जेको आहे प्यार मोहब्बत ऐं अमन जो पैगाम आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हीउ ड्रामो सिंधी कल्चर जे हिसाब सां ठाहियो वियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे में जेको आहे त हथियार कोन ॾेखारिया वेंदा। जीअं ॿियनि ड्रामनि में हथियार हूंदा आहिनि, हिन ड्रामे में ईअं हथियार कोन ॾेखारिया वेंदा। हिन ड्रामे में प्यार मोहब्बत ऐं अमन जो पैगाम आहे। दोस्तों हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं हिन ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु शामिल आहिनि। दोस्तों हीउ ड्रामो तमामु जल्द KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों जे अगरि तव्हांखे हिन ड्रामे जो इंतज़ारु आहे ॾिसण जे लाइ त मूंखे कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।